शहीद बेनज़ीराबाद में STP जे सॾ ते ज़िले अंदर बदअमनी अॻवाणनि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल करे एहतजाज कयो वियो। पुलिस मरकज़ी अॻवान निसार कीजो जे घर ते चढ़ाई करे संदसि ज़ाल ऐं भाउ खे खंभे वई। नवाबशाह में सिंध तरक़ी पसंद पार्टी कारकुननि पारां बदअमनी ऐं अॻवाननि ते कूड़नि केसनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज करण पुलिस STP जे 10 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस STP जे मरकज़ी अॻवान निसार कीजो ऐं शाहनवाज़ कीजो जे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पामाल कयो, जंहिं दौरान चक्रियुनि में हिकु एहलकार ज़ख़्मी थी पियो। पुलिस निसार कीजो जी ज़ाल नजमा ऐं भाउ कामरान कीजो खे खंभे वई। डॉक्टर कादिर मक्सी अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे पुलिस गर्दी ख़िलाफ़ समूरी सिंध में 3 ॾींहं मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे। डॉक्टर कादिर मक्सी चयो त SSP ज़रदारी हाउस फरियाल टालपुर ऐं ज़ियाल लंजार जी वंगार वहण बंदि करे ॿी सूरत में खेसि सिंध में को बि किथे बि नौकरी न करणु ॾिनी वेंदी। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन में वेही जमहूरियत जी बहाली लाइ पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं कानून जी हुकुमरानी जो राग अलापे रहियो आहे। क़ौमी कारकुननि ते संदन औरतुनि ते तशदुद करणु किथां जी जमहूरियत आहे। निसार कीजो जो चवणु हो त पुलिस पुरअमन हड़ताल ते कारकुननि मथां तशदुद कयो आहे, जंहिं सबबि कारकुन ज़ख़्मी थी पिया। हुन इल्ज़ाम मढ़ियो त पुलिस संदन घरनि मां 25 तोला सोन ऐं 10 लख रुपया रोक रक़म पिणु खणी वई आहे। होॾां शहदादपुर में शाहनवाज़ नाइज अल्ह जुड़ियो मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब बारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नसीराबाद में भी STP कारकुननि ख़ुदाबख़्श सांगरू वसीम फुलपोटो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाब अली मोहम्मद में STP जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे ॾाॾो उस्मान इमरान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। बांदी में मुकमल शटरबंद हड़ताल ऐं फीथा रोक हड़ताल कई वई, जंहिं सबबि शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ मोरो रोड, शाही बाज़ार, प्रेस क्लब रोड, फाटक रोड, सब्जी मंडी समेत समूरो शहर मुकमल तौर बंदि थी वियो। दौड़ में शटरबंद हड़ताल करे समूरो कारोबार मुकमल तौर ते बंदि कयो वियो। पुलिस तरफ़ां हड़ताल खे नाकाम बणाइण लाइ कारकुननि जूं गिरफ़्तारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। मिठियाणी में कामरेड हबीबुल्ला मशहूरी उर्स मशहूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि चयो त SSP नवाबशाह PP जी वंगार वहंदे STP जे पुरअमन एहतजाज कंदड़ मरकज़ी अॻवान निसार कीजो समेत कारकुननि ते कूड़ो दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि चयो त पुरअमन एहतजाज खे नाकाम बणाइण लाइ अॻवाननि ऐं कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। अॻवाननि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त STP जी अॻवाननि मथां कूड़ा केस ख़तमु करे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।